वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सोठे में क्या भला सोने चांदी जा पर लगल आहिनि जो तू उन ते मरंदी आई। माण्हूअ खे धूड़ पाइणी आहे त चङे नमूने सां पाए न। छा पियो बोकी पजे मूंखे त कुझु ॿुधण में ई कोन आयो। मूं चयो सोठे में कहिड़ा गुल फुल टाकियल आहिनि जो तू सफ़ा चरी लॻी पई आई। सोडे जी मूंखे बहादुरी सां प्यार आहे। ईअं त ज़ीनत बहादुर मां बि जाम आ। छोकिरियूं मूंसां प्यार छो नथियूं कनि? तू बहादुर त आहीं पर नसीब सुठो कोन थई। के मौलवी खां न साहित्य जो तावीज़ करा। ज़ीनत साहित्य जो तावीज़ कराइण सां छोकिरियूं मूं ते मरंदियूं? घणियूं छोकिरियूं न सही पर के हिकिड़ी जो करम ज़रूर फिटंदो। करम फिटंदो मतलब? जंहिं छोकिरी खे बि तोसां प्यार थियो हुनजो करम न फिटंदो छा बाग जो बहारी हूंदियूं? छा मां तुंहिंजी नज़र में एॾो कमतर ऐं हक़ीर आहियां? ना तू कमतर आहीं ऐं ना ई तू हक़ीर आहीं, बसि निकम्मो ऐं नाकार आहीं। जंहिं बि छोकिरीअ तो जहिड़ो वांदो ऐं बेरोज़गार मुड़ुसु मिलंदो हुन छोकिरी खे किथां सुख नसीब थींदो? ओए हो कई आख़िर में अच्छो मुंहुं। साईं रात खां वठी को ज़ाहिर ई नाहे थियो। ख़बर नाहे पाण किथे आहियूं, कंहिं वटि आहियूं, महफ़ूज़ आहियूं या क़ैद आहियूं। दरवाज़ो ॿाहिरां बंदि आहे। हेॾे वॾे घर मां ॿाहिरि आवाज़ में नथो वञे। शायदि इन जे करे ॿाहिरां जवाबु नथो अचे। इहो ई शुक्र आहे जो खाधे पीते जो सामान, पाणी ऐं हर शइ मौजूदु आहे। इन मां ज़ाहिर आहे त बंदि करण वारो को दुश्मन नाहे। सॼण हुजे हा त साम्हूं ज़रूरु अचे हा। लिकियल आहे तंहिं करे का न का गड़बड़ ज़रूरु आहे साईं। ज़िंदगी जे लहन चढ़ण जी का ख़बर कान्हे का। हुन जा राज़ निराला आहिनि। बेशक वक़्तु हिकु न हिकु ॾींहुं पलटो ज़रूरु खाईंदो आहे, तंहिं करे हर प्लानिंग फेल थी वेंदी आहे। तव्हां असांखे हथियार हलाइणु सेखारिया, मुश्किल वक़्त में दुश्मन जो मुक़ाबिलो करणु सेखारियो, पर हिन वक़्तु सभु बेकार आहे साईं। कीअं वक़्तु अची पाण सभिनी खे हिकु हंधि बंदि कयो आहे। हालतुनि खे हींअर बि मोड़े वठंदासीं। घटि में घटि मूं त हिमत न आहे यारी। बाबा साईं मां बि रोए बसि करे वरिती आहे। हाणे मां बि तव्हां सां गॾु ख़राब का ख़राब तर हालतुनि खे फेस करण लाइ तयारु आहियां। आउं बि आख़िरी साह ताईं वेड़ जे लाइ तयारु आहियां, पर पाण वेड़ कंदासीं कंहिंसां? पाण त पंहिंजो पाण में वेही पिया पूरो पचायूं। अञा वक़्तु ई केतिरो थियो आहे। देरि सवेर को न को साम्हूं अची वेंदो। सभु चवंदा हुया त ज़रअली जे करे ख़ान बहादुर पंहिंजी औकात में आहे। जेकॾहिं ज़रअली जो ट्रांसफ़र थियो त ख़ान बहादुर पंहिंजी शैतानगिरी शुरू करे छॾींदो। हाणे ॾिसो ज़रअली सां हादसो पेश थियण खां पोइ असां कीअं मुसीबत जो शिकार आहियूं। ॾुखे वक़्त जी बि हिकु सुठी ॻाल्हि आहे जेको आख़िर गुज़री वेंदो आहे। ॿियनि जो ॾुखियो वक़्तु गुज़री वेंदो हूंदो, पर अलाए छो पाण लाइ त फिरी घिरी वापसि थो अचे ऐं जंहिंजो छेड़ो बि नथो मिले। मानी किथे आ? बाबा अम्मा पाड़े में वई आहे, मासी नसीबा जे घर। बाबा तव्हांखे बुख लगी आहे? मां मानी खणी अचां? न धी, फ़िलहाल बुख कोन्हे। इंसान जो पेट दुखनि सां भरियलु हुजे न त हुनखे मानी जी बुख कोन लॻंदी। बाबा अम्मा खे छा थियो आहे? रोज़ घरंदी थी वञे? धी माणे खे मूं बि कोन ॿुधायो आहे ऐं तूं बि न ॿुधाइजांसि। बाबा कहिड़ी ॻाल्हि जो मां अम्मा सां ज़िक्र न कयां? मूंखे बि त ॿुधाए छा ॻाल्हि आहे? सम्झ त तुंहिंजी माउ हाणे असां वटि महिमान आहे। हुनखे
रत जी कैंसर आहे। साहब डॉक्टरनि जे चवण मुताबिक़ आख़िरी स्टेज ते आहे। अब्बा तकदीर जी अने मूंसां कहिड़ी दुश्मनी आहे? अञा मल्हार जो कमु मुंहिंजे दिलि मां निकितो ई न आहे। ऐं ॿुध मुंहिंजी अम्मा जी बीमारी पुट अल्लाह से भलाई कर। या अल्लाह मुंहिंजी मां खे सेहतयाबी ॾिजा। या अल्लाह तू मुंहिंजी मां ते रहम कर। बाबा आखिर डॉक्टर चयो छा आहे? ये मां डॉक्टरनि जो चवणु आहे त संजय मड़ 2 ॾींहंनि जी महिमान आहे। मौलवी साहब चयो आहे त सूरह रहमान पढ़ायोसि त इंशाअल्लाह उनखे फ़ाइदो थींदो। मुंहिंजो मालिक वॾो कारसाद आहे, रहम करण वारो आहे। वो रहम कंदो। तू सब्र कर मेरे रजा, सब्र कर। ये मुंहिंजा बच्चा। मासी ये विच रस्ते ते धरणोनी वेही रही आई, खेर त आहे? अबा गामण पुट अदी नसीब आहे घरां पे अचां। पंध कंदे साह में तकलीफ़ थी त मां चयो थोरो साह ई पटा। मासी चई ताऊं तो के घर ते सहारो ॾेई वठी हला। अबा इहा का पुछण जी ॻाल्हि आहे। इहा मदद कंदे त रब वधाईंदी। मासी जेकॾहिं रब पाक मूंखे वधाए त तूं मूंखे मूमले जो संग ॾेई छॾींदी आहे। दुआ जी का मार पवई मुआ तोखे दुआ ॾिनमि त तो वरी मुंहिंजे न्याणे में अखि रखी। मासी शहज़ादी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ नथी अचे। हर को मूंखे थुॾे छो थो? मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि ते छोकिरियूं त छा पर उन्हनि जी माउरुनि जा बि बूथ सुॼी वेंदा आहिनि। छोकिरियुनि जूं माऊं पंहिंजी न्याणी जूं दुश्मनूं कोन्हनि। तो जहिड़े नामुराद खे सोहणियुनि छोकिरियुनि जे हथ ॾेई छॾी। इन जी माना त ज़ीनत सही पे चयो। हुन वरी कहिड़ी धूड़ पाती आहे? छा मूमल जो पुया तोखे ज़ीनत बचियो आहे? न मासी ज़ीनत मूंखे चए पई त तुंहिंजे भाग में चक्कर आहे, हिन लाइ मूंखे साइथ तावीज़ करणो पवंदो। रिजान खान साहब शाम ताईं शाह मुराद जी फैमिली बाजियाब थियण घुर्जे। तूं कहिड़े लहजे में तो ॻाल्हाई? जवाब त सही थई न। माफ़ कजो सरदार साहब, मुंहिंजो ॻाल्हाइण अहिड़ो आहे। हुकुम त तूं मूंखे ईअं पियो ॾी जहिड़ो मां तुंहिंजो मातिया थो जाईं तूं सरदार हुजी। जे तॾहिं तव्हांखे मुंहिंजी हिन टोन ते एतिरी गैरत बि अचे न त पोइ यार दोस्ती जा दावा न कंदा कयो। दोस्ती में लहजो न, हुन में मौजूद हुनजी हुजत ॾिसबी आहे। मूं हमेशह तोखे मान ॾिनो, इज़त ॾिनी आहे ऐं तुंहिंजी हैसियत खां वधीक तोखे इज़त ॾींदो आहियां। इहो मतिलबु कोन्हे त तूं मुंहिंजी ॾाड़ीअ में हथु विझ। वरी बि तो मुंहिंजी ॻाल्हि हैसियत जी कई न। हैसियत जी ॻाल्हि करी थो न शम्स, त हैसियत में तूं मूंखां घटि हूंदे बि
तूं मुंहिंजे कमु ईंदो आहीं तॾहिं त मां तुंहिंजी नतड़ बर्दाश्त कयां थो। हींअर जेको कमु तो ख़ान बहादुर खे थोपियो न, यादि रखजांइ, जॾहिं बि थींदो न मुंहिंजे हथां थींदो। हरू तो ज़रली जो एक्सीडेंट कराए हुन ते थोरो कयो आहे। तूं चवण छा थो चईं शमसुद्दीन खान साहब, तूं इन ख़ुशफ़हमी या ग़लत फ़हमी में आहीं त एसपी ज़राली जे एक्सीडेंट में मुंहिंजो हथु आहे? बिजार खान, मूंखे त इहा बि ख़बर आहे त शाह मुराद जी फैमिली खे अगवा करण में सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजो हथु आहे, तुंहिंजो। अम्मी, रोअण ऐं परेशान थियण सां छा हासिल थींदो? पशेमानी जो रोक सांडण बदिरां असांखे इहो ॾिसणो आहे त ईंदड़ वक़्त जी मुठ में छा लिकियलु आहे। चांडोकी धीअ, मां त इहो पई सोचां त जेकॾहिं असां ख़ान बहादुर जे माण्हुनि जे वर चढ़ी विया हूंदासीं त छा थींदो पंहिंजो? अम्मी, जेको ख़ुदा खे मंज़ूर हूंदो उहो ई थींदो। तुंहिंजो बाबा सॼी राति सुम्ही न सघियो आहे। असांखे पंहिंजो हल्को न आहे। कणती त रुगो तुंहिंजी थी मारे। चवंदा आहिनि त जॾहिं सभु राहूं बंदि नज़र अचनि त हर ॻाल्हि अलाह ते छॾे ॾिबी आहे ऐं अलाह बहितर इंसाफ़ करण वारो आहे। बेशक मुंहिंजी धीअ, रब पाक बहितरीन इंसाफ़ कंदड़ आहे ऐं असां सभु ज़रूरु अदल कंदो। ख़ान बहादुर वक़्त जो फ़िरौन आहे जंहिंजो अंजाम क़रीब आहे। अलाह ग़र्क़ करे मारींदसि मोए खे। रब पाक जे इंसाफ़ जी नील नदीअ में ॿुॾी मरंदो इंशाअल्लाह। चांडोकी धीअ, तो कुझु खाईंदी आहे? फ्रिज काफ़ी सारी भाॼियुनि सां भरियो पियो आहे। जेकॾहिं तूं कुझु चईं न त मां तोखे ठाहे ॾियां। न अम्मी, अञा ताईं सुबुह वारो नाश्तो ई हाथ ते चढ़े वेठो आहे। चङो धीअ, मां वञी तुंहिंजे बाबा खे ॾिसां, मथां चांहि जी तलब हुजेसि त मां चांहि ठाहे ॾियांसि। चांहि जो अधु कप मां बि पीअंदसि। ॾाढी का ज़ोरावर आहे। हाय, कहिड़ो बदबख़्त तुंहिंजे मथां पहाज आणण जी सोचींदो। इहो अलाए छो हूंदो आहे। सोड़ियुनि छोकिरियुनि जे नसीब में दुख लिखियलु हूंदा आहिनि। ख़ूबसूरत छोकिरियुनि जी भेट में आम रवाजी छोकिरियूं अयाशी वारी ज़िंदगी गुज़ारींदियूं आहिनि। पर तूं फ़िक्र न कर, मां कॾहिं बि तुंहिंजी अखियुनि में लुड़का चंड कोन ॾींदुसि। हिन क़ैद मां निकिरण जे लाइ छा कजे? का ख़बर कान्हे किथे ऐं कंहिं वटि आहियूं। सजण ऐं दुश्मन को ज़ाहिर न पियो थिए। ॻाल्हि ज़ाहिर थिए त किथे ऐं कंहिं जे वस आहियूं। शाह मुराद, पंहिंजे मुंहुं वेही सोचण मां कुझु न वरंदो। हितां निकिरण लाइ को तग नज़र ई नथो अचे। मेरे सां जॾहिं असांखे सभु राहूं बंदि नज़र ईंदियूं, ओचितो अलाह साईं का वाट कढी ॾींदो। इन लाइ इंसान अलाह मां नाउमीद न थिए। शाह मुराद, मां नाउमीद न आहियां, पर परेशानी वॾी आहे। मेरे सां पंहिंजी परेशानियुनि खे चयो त अलाह वॾो कारसाज़ आहे। तव्हां चांहि पीअंदो? ठीकु आहे, मां ठाहे खणी थी अचां। शम्स खे मूं ते शक थी वियो त एसपीअ जे हादसे पुठियां मुंहिंजो हथु आहे। हा त पोइ छा थी पियो बिजार खान? हू कहिड़ो IG लॻल आहे जो तव्हांखे लॉकअप कराए छॾींदो या सज़ा ॾियारींदो? तव्हां ख़बर न आहे शम्स वॾो ख़तरनाक माण्हू। जी ॻाल्हियूं था कयो। मूं हिते शाम सुबुह ॿधी सुबुह शाम उचड़ायामांसि दिलि ते।
मुंहिंजो कहिड़ो अंगूठो पटी ॿुधायो मूंखे हे जो तव्हां चओ था त ख़तरनाक माण्हू खान बहादुर हू मूं वटां चिड़ी निकितो आहे वेही ॾिसो ओ न को ॿारण ज़रूरु ॿारींदो। अफ़सोस आहे मूंखे तव्हां ते बिजार ख़ान मूंखे अंदाज़ो ई न हो त तव्हां एॾा काइर ऐं टीड़ा बि थी सघो था। खान बहादुर मामले जी नज़ाकत खे सम्झो तव्हां वरी मुंहिंजे मथां चतरू था कयो मां तव्हांजे लाइ छा छा सोचे वेठो आहियां तव्हां वरी मूंखे कमतर करण जी कोशिश में आहियो। न न बिजार ख़ान तव्हां शायदि मुंहिंजी ॻाल्हि जो ग़लति मतिलबु वरितो थधा थियो थधे दिमाग़ खां कमु वठो असां जो हिकु मामूली माण्हू जे करे पाण में खटा मिठा थियूं भाउर आहियूं पाण में। बाक़ी रही ॻाल्हि शम्स जी सोरियाई या चालाकी जी त उनजो बंदोबस्त भाऊं कयां थो। ऐं ॿी ॻाल्हि शम्स अण सिधी तरह इहा ॻाल्हि बि करे वियो आहे त मुंहिंजो कमु तव्हांजे हथां कोन थींदो। बिजार ख़ान मूं सालेह जे पीउ चिबड़ ते इहो कमु रखियो आहे ईअं सम्झ त ॿार रखियो अथमांसि जेकॾहिं उन्हनि मुंहिंजी ॻाल्हि मञी त ठीकु आहे न त हिन छोरीअ खे ज़बरदस्ती खणाए तो ताईं पहुचाईंदुसि इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। खान बहादुर ज़ोर जी ॻाल्हि हुजे हा त मूं वटि खोड़ वांदा वेठा आहिनि पर मां चाहियां थो त राजूनी तरीक़े सां सभु मामला हल करे बानूअ खे सुकून सां हासिल कयां वेड़ छेड़े फसाद सां हुनखे हासिल कयमि न त दुश्मन जे ख़ौफ़ जी तलवार हर वक़्तु मुंहिंजे मथां रहंदी। डिंगो मूंखां वधीक डिंगो आहे छा? ओ बानो बानू तू परेशान न थी यार असां तोखे को बि नुक़सान पहुचाइण कोन आया आहियूं हिला रही है तू पोइ आमी केरु आहियो ऐं मूंखां छा था चाहियो? ओहो बेबी आऊं ड्रामा डायरेक्टर आहियां ज़फर जिस्कानी असां ही सभु ड्रामा ठाहींदा आहियूं ऐं इहो असांजो पार्ट आहे नो टेंशन बेबी तू टेंशन न वठ। पर मूंसां अवां जो कहिड़ो मतिलबु आहे? ओहो बेबी बग़ैर मक़सद जे को बि को कमु कंदो आहे असल में असां हिकिड़ो ड्रामो ठाहिण वारा आहियूं ऐं उन में हिकिड़ी छोकिरी अगवा था कयूं बसि उहे रिकॉर्ड पिया कयूं हिला रही है। मां चवां थी अमी तव्हां हलिया वञो न त मां पंहिंजे भाइरनि खे सॾु कंदसि ऐं अहिड़ो तव्हांजो हशर कराईंदसि जो सॼी दुनिया ॾिसंदी। ओहो जानू बेबी असांखे पंहिंजो बिग ब्रदर सम्झ मतिलबु त वॾो भाउ सम्झ असां बि हिकिड़ो शॉर्ट रिकॉर्ड करे हलिया वेंदासीं इन में तुंहिंजो छा वेंदो बेबी न घुराइजा गुंडा छोकिरा शॉर्ट रेडी है तव्हां तयार आहियो 5 4 3 2 1 जस्ट क्यू एक्शन। बस कम थी वियो हाणे मोटी अचो।
छा ॻाल्हि आहे बाबा? फोन ते अची वठ पकड़न अथई, एॾो परेशान थी वियुसि जंहिंजी का हद न आहे, भॼंदो अची पहुतो आहे। ख़ैर त आहे? बाबा ॻाल्हि इहा आहे, तोखे त ख़बर आहे न त हर रोज़ शाम जो बानो बकरियूं काहे उनखे चारण बि विझी आहे, घुमाइण फेराइण बि विझी आहे। हा हा, सिज जो लथो छोकिरी कान मोटी। मूं छा कयो, गूंगे ऐं सारंग खे मोकिलियुमि त वञी चाचल ई चोसि। ओए पोइ वरी छा, उहे बकरियूं परावा फसल भेरींदियूं रहियूं। हिन महिल ताईं बानो जो न को ॾस न को पतो त काॾे वई। बानू जो न को ॾस न को पतो? बाबा धी बकरियुनि खे ईअं अकेलो छॾे काॾे थी वञी सघे? यार मुंहिंजी त ॻाल्हि सम्झ में अची कान थी, मुंहिंजो त दिमाग़ ई कमु नथो करे त काॾे वई छोकिरी। अदा 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 मुंहिंजा जान भाउ साले, मां किथे आहियां? मूंखे बचायो अदा। बाबा तूं वरी कहिड़नि सोचनि में गुम थी विए? बाबा वञी छोकिरी जी जांच चलो, काॾे वई? कैमरा वठी ॿिन्हिनि में ॻोल्हि न छोकिरीअ खे। मतां छोकिरी ते दौरो न पियो हुजे, किथे ॿिन्ही में किरी न पई हुजे। वञो बाबा मूंखे त इहा सॼी शरारत पिचार ख़ान जी थी लॻे। अच्छा माना तो कुत्तो चोरी चक पाए रहियो। मूं सिर्फ़ मुंहिंजो शक आहे बाबा, ख़ुदा करे त ही न हुजे। जेकॾहिं ईअं थियो त पोइ यकीन ॼाण बाबा त पिचार ख़ान जो ख़ैर न आहे। साले मूंखे नथो लॻे इहो पिचार एॾी हिमत कए, एॾी चिरत कए, हुन में तूं मई कान्हे जो असां सां मुहालो अटकाए। जेकॾहिं एतिरी हिमत हुजे सा न त ख़ान बहादुर जे हथां फ़ैसिलो न चुकाए हा। ओ तूं चयो पिए त बुंगो ऐं सारंग विया नज़दीकी कोन न? त पोइ बाबा तूं हुते बीठो छो आहीं? वञ वञ ॻोल्हीसि। वञ वञा। शाबाश बाबा। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।